धन्यवाद। हींअर मां तव्हांखे हिकिड़ी मुलाक़ात कयां थो मुंहिंजे शहर सां, जेको बाक़ाइदे हिकिड़ो पॉलिटिकल माण्हू आहे, असांजो हीरो आहे हीरो। त दादा तव्हां किथां जा? पोरबंदर में ॿुधो आहे कि ॾाढी दादागिरी थींदी आहे। न अहिड़ो कुझु अहिड़ो न आहे भई, असांखे डपु लॻंदो आहे पोरबंदर में आहे। हाणे तव्हां समाज लाइ हिते जेको प्रोग्राम थियो उन विषय में ॿुधाईंदा कि हिते घणा माण्हू आया हुआ ऐं किथां किथां आया हुआ? हिते पोरबंदर जे ॿाहिरि सिवाई जा भाई वेरावल, भावनगर, अहमदाबाद, सूरत, बाटवा, माणावदर, राणावो, कुटियाणा, अलॻि अलॻि सिटीअ जा घटि में घटि 2000 माण्हू आया हुआ ॿाहिरि जा महिमान। अने समूह जनोई आयोजन हो हिते 72 साल जी वर्सी उत्सव जो प्रोग्राम हो। इहे समूह जनोई में 15 समूह जनोई में बालक बराबरि आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जेको तव्हां हिते हींअर प्रोग्राम कयो ऐं जेकी असांखे राति मज़ा आई आहे। ऐं हींअर जेको तो जड़नि जो प्रोग्राम कयो आहे, टे टाइम रोटियूं पाणी इहो सभु तव्हां जेकी व्यवस्था समाज जी कई आहे। पर मूंखे लॻे थो पोरबंदर में घर त ॾाढा घटि आहिनि सिंधी। हा, पोरबंदर में ईंदा पोइ तव्हां हेॾो वॾो जलसो था कयो आहे, आख़िर ही पैसो आयो किथां? हले पोरबंदर में 150 घर आहिनि ने फंड फाड़ो असां कंदा अठना कोन सामूहिकता ॾियनि उन ते ऐं सभु आयोजन ठलीअ साहिब भाई संत खानूराम जे मंदर द्वारा आयोजन કરવામાં ईंदो आहे। हुन में टे ॾींहं 2 टाइम रोटी, थधो ॿधो, चांहि पाणी, नाश्तो सभु सगवड़ हिते ईंदी आहे। ऐं वर्सीअ में जिते रुपए जो ख़र्चो थींदो आहे न उते 10 रुपया ख़र्चो संत खानूराम मंदर द्वारा कराईंदा आहिनि। दिलि खोले ख़र्च करण में। धन्यवाद। छा तव्हां राष्ट्रीय सिंधी समाज में जुड़णु चाहियो था? हा। अच्छा, राष्ट्रीय सिंधी समाज जो जुड़ण जो मतिलबु आहे निशुल्क, असां कंहिंखां रुपया वठंदा कान्हे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे तव्हांखे कंहिंखे रुपया ॾियणा कान्हनि, तव्हांखे रुपया ॾियणा कान्हनि, कंहिंखां वठणा कान्हनि। अचो सिंधी समाज में जुड़ो। असां तव्हांखे संगठन मंत्री पोरबंदर जो ज़ाहिर था कयूं। अॼु जी तारीख़ में संगठन मंत्री दादा तव्हांजो नालो ऐं नंबर ॾींदा? रवि भाई नेमनानी, पोरबंदर सिटी जनरल पंचायत जा प्रमुख। बराबरि आहे। संगठन तव्हां मूंखे डायल कंदा? मुंहिंजो नंबर 98 25 25 90 26 अथव। धन्यवाद। अचो दादा, तव्हां किथां साईं? हा जी, सूरत में असांजा राष्ट्रीय सिंधी समाज जा माण्हू अथव, उते बि असांजा माण्हू आहिनि ऐं नेबराणी करे अथव। त तव्हां सूरत में घणा माण्हू हूंदा क़रीब? तव्हांखे सूरत में सिंधी समाज जी ॻाल्हि थो कयांव। अच्छा, अंदाज़ न आहे। त बि तव्हां छा राष्ट्रीय सिंधी समाज सां जुड़णु चाहियो था? उते सिंधियुनि जो एको आहे? सिंधियुनि जूं पंचायतूं आहिनि? पंचायतुनि छा कयो आहे सिंधियुनि लाइ? कुझु बि न कयो अथऊं। माना उते 1-2 पंचायत एरिया आहे जेकी सालनि खां वठी हलंदी आहे, पर अञा સુધી सिंधियुनि पंचायत कुझु बि सिंधियुनि जे लाइ कुझु बि न कयो आहे। ॾाढी शर्मनाक घटना आहे। मां महेश पी आहूजा ॻाल्हाए रहियो आहियां। मुंहिंजो नंबर नोट कयो। अचो मैदान ते समाज खे एकता जे सूत्र में ॿधी हलूं। सौराष्ट्र गुजरात सॼे में पाण गॾु रहूं। धन्यवाद 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 धन्यवाद। तव्हांजो स्वागत आहे। असां हींअर